अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे पर। वो ईअं ई हथनि में कुनीअ खे खंयो पाणीअ में अधु ॿोड़ियो करे वेठी हुई। वारनि जूं चॻूं मुंहं ते लड़की आयूं हुअसि। हिन हथणी वारनि खे परे कयो। हथनि में हल्की छार लॻल हुअसि। वारनि खे परे कंदे संदसि ॻल जे पासे खे हल्की कारां लॻी वई। खेसि ॼण को होश न हो। हूअ ईअं ई वेठी रही। खेसि मलमल जो चोलो ऐं छीट जी सुथण पहिरियल आहे। हाठी काठी मर्दाणे नमूने जी अथसि। बदन महिनती पर निर्मल। उहा उमिरि जे विचें दौर में आहे। न नंढपण पूरो गुज़रियो अथसि ऐं नई वरी जवानीअ जे सरहदुनि में भरपूर घिड़ी आहे। कुनीअ जे किनारे खे मटींदे हिन जा चप वरी चुरण लॻा। अदियूं मुंहिंजे गुल फुल लाॾल ॾाढा ॾींहं लाया। नगर शहर मां आवराणा मिल मूंसां, सखर शहर मां आवराणा मिल मूंसां। ॻाइण दौरान हथनि जी मट तेज़ थी वई हुअसि। हिन कुनीअ खे वाह जो मले साफ़ु कयो। मलण महिल किनारे ते ईंदड़ वेंदड़ पाणीअ जा काना खेसि ॾाढा तंग करे रहिया हुआ। हिन केॾी महिल काननि खे परे कंदे बेज़ारी बि पे भाई। अॼु त ॼण मज़ो ई न पियो अचे। आई लाॾी, अॼु त तूं का जल फटाकी पई वरची। भाणे जी नेभ जी अहिड़ी ख़ुशी अथई कीअं? परियां साभा बीठी हुई। हिन कंधु खंयो। खेसि ॼण हेल ताईं उहो अहसासु ई कोन हो त केरु आयो पिए ऐं केरु वियो पए। हा छो न हूंदमि, अधे खे आहिनि बाक़ी कुझु ई ॾींहं, पोइ ॿधंदो मोड़ त सराई की न थियां। हां, हिन कुनीअ खे पासे खां रखी पेरनि खे पाणीअ में ॿोड़े छॾियो। साबा खे ॾिसंदे मुरकी ॾिनई। मुरकंदे कंधु धुणियाई पए ऐं चपनि जी झूंगार हले पई। हा बाक़ी सुभाणे को ॾींहुं ई त आहे। राति त वाह जो मज़ो थियो। सहरा सभिनी दिलि ते चया। बाक़ी मलकां सो मज़ो कोन कयो। पेर खयाई पे पर अलाए छो कुझु थकी थकी पे लॻी। साभा बि भर में वेही रहियसि। साणा दल मट पासे खां रखी हूअ बि लाॾीअ सां गॾु झूंगाइण लॻी। कुझु लम्हा गुज़रिया त ईअं मज़ो न आयुनि। पोइ साभा पाण सां आंदल मट खणी उन ते हल्की वजत शुरू कई ऐं लाॾीअ नओं सहरो शुरू कयो। वञी ईंदो वठणु अॼु ढोलणो। हू ॿई गाड़ीअ जे किनारे अची मिलियूं हुयूं। सभई उतां पंहिंजा थांव वग़ैरह पाणीअ सां भरे या कपिड़ो लटो धोई हिक ॿिए सां ख़ूब कचहरी करे उतां उथंदियूं हुयूं। लाॾी ऐं साभा उमिरि में अञा एतिरियूं कोन थियूं हुयूं जो वॾड़ियुनि सां रिहाणियूं कनि। ॻोठ जूं नींगरियूं हुयूं, इन करे हॾ नंढड़े हूंदे खां ई कम ते हिरियल हुअनि। रोज़ु वञी घाड़े तां पाणी भरे ईंदियूं हुयूं। बसि फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हो जो वॾड़ियूं ॿ टे मटलियूं खणंदियूं हुयूं ऐं हू हिकु। हिननि जो सहरो कॾो को ख़तमु थी चुको हो। साभा हाणी उते ई लेटी पई हुई ऐं लाॾी त ॼण अलाए किथे गुम हुई। ॿुध साभा, हिन साभा खे ॿांह खां लोॾियो। अधो सर्कस ते निकिरंदो न त तूं मां बि गॾु हलंदासीं। हा न, पोइ मज़ो ईंदो जॾहिं लोग फोटा ॻाईंदासीं। हा न, अलाए अदी छा आहे। हूअ ईअं ई पई रही। साभा वरी बि ॼण अधो गाबरो जवाबु ॾिनो हुजे। छोड़ी छो अलाए? हूअ हिकदमि तिखी थी वई। शायदि साभा जे ध्यानु न ॾियण ते चिड़ अची वई हुअसि। ॾिस न, हाणे ॿाहिरां त तूं मां न आहियूं न। अमां चयो पिए त छोकिरी मट कच्छ में खणी सघे त घर वेहे या अकेली न निकिरे। पोइ हिन जुमिलो अध में टोड़ियुसि। छॾियो, पोइ छा? हिन खे ॻाल्हि अञा बि सम्झ में न आई हुई। पोइ उहो त अलाए तूं ऐं मां ॼञ में सर्कस सां निकिरी सघूं की न। हिन ॻाल्हि पूरी कई त लाॾीअ खे ॼण कावड़ वठी वई। चंड्री रन, अहिड़ी वाई त न कढ। अञा पर त तो वारे भाउ जी सुईअ में सर्कस ते तूं मां लाॾा चया हुआ। बाक़ी हाणे वरी छा आहे? उहा पर हुई लाॾी। हाणे ॾिसी नथी त राति कीअं न मासी खतां तोखे मूंखे मोट महिल रओ ढकण लाइ चयो हो।
साभा कुझु उदास हुई, शायदि राति वारी ॻाल्हि अञा न विसरी हुअसि। पोइ छा थियो? ॼञ खां को थोरो ई रोकींदुई, ठहियो छॾे हिन ॻाल्हि खे, पाणी भर। हिननि ॿिन्ही पंहिंजा पंहिंजा थांव पाणीअ सां भरिया ऐं घरनि ॾांहुं हलियूं। मोट में उहो ई रस्तो हो ऐं उहो ई संदनि चपनि ते लौंग फोटा। हिननि जे ॻोठ में जॾहिं बि सर्कस थींदी हुई त घोट जी सवारी अॻियां नंढड़ियूं छोकिरियूं लौंग फोटा या को ॿियो सहरो ॻाईंदे हलंदियूं हुयूं। साल जॾहिं साभा जो भाउ पणियो हो तॾहिं बि हिननि ई लाॾा चया हुआ। लाॾीअ खे शादीअ खां वधि रुॻो सर्कस जी हुई, केॾी महिल थिए ऐं हू वञनि। घोटु सर्कस लाइ तयारु थी रहियो हो। लाॾी ऐं साभा ॾाढो कमु पिए कयो। सामान सड़ो पहुचाइणु, घोट जो वॻो, जुती, टोपी, मोड़। इन विच में हू जेॾी महिल बि हिक ॿिए खे ॾिसनि पियूं संदनि चप मुरकी पिया पवनि ऐं हू वारे वारे सां सिटूं पियूं चवनि। जोड़ो जुती थालीअ में मां खयूं पई अचां, लाॾल मुंहिंजे अॻ में मां नचंदी अचां। मोड़ मेंदी थालीअ में आउं खयूं पई अचां, लौंग फोटा थालीअ में आउं खयूं पई अचां। ॿाहिरि वठि पकड़ मची वई। घोटु घोड़े ते चढ़ियो हो। लाॾीअ पंहिंजी जुती ॻोल्ही, उहा साभा खे साण करे अञा लोढ़े वटि पहुती त माणस सॾु कयसि। मासी फाफा बि साण हुअसि। लाॾी केॾे थी नई? सर्कस ॾे, अधे सां। हिन टुटल जुमिलो चयो। हेॾे सारे इंतज़ार खां पोइ उहा घड़ी आई हुई। हिन ॾेढी परियां ॾिठो, छोकिरियूं थालियूं झलियो घोड़े अॻियां हलण लाइ तयारु हुयूं। पिणे चयो हो, लाॾीअ खे चइजि घर वेहे, मोटी भाणस घर अचे त साठु कनि। छो? हिन जूं अखियूं भरिजी आयूं। छो चयो बाबे? पुट तूं ॿार त नाहीं जो ज़िद करीं, ज़रूरु कुझु सोचे सम्झी चयो हूंदई। हींअर फाफा ॻाल्हायो। न मां वेंदसि। हूअ साभा खे ॿांह खां झले बीठी। कोन्हे ज़रूरु। हाठी ॾिठी अथई काईअ में दाग़ थी वई, ॼञ सां गॾु वेंदीअ। माणस खे बि जूझकी अची वई, सट ॾेई खणी ॿांह खां झलियाईंसि। लाॾीअ खे साभा जी ॿांह ढरी लॻी। हिन खे हाणे सम्झ में आयो हो त मासी खथां छो साभा ऐं खेसि रओ पाइण लाइ चयो हो। हिन माउ खां छॾाई ऐं कंधु झुकाए ॿाहिरि वेंदड़ ॼञ खे ॾिसण लॻी। हिन बदशुगूनी रोकण लाइ ॻोढ़ा उघी साभा खे मुरकी ॾिनो। साभा जे मथे ते पोती हुई। हिन पोती ढकींदे लोढ़े परियां ॾिठो। खेसि लॻो ॼणु का शादी पर थी ई कोन हुई ऐं हूअ ॼणु हिकदमि जवान थी वई हुजे।